नाज़रीन, ताज़ो आयल बोर्ड सबब वफ़ाक़ी हुकूमत पारां महीनों अॻु बंदि कयल रेलवे ट्रेन सर्विस अञा ताईं बहाल न थी सघी आहे, जंहिं सबब अवाम ट्रेन जे सफ़री सहूलत खां महरूम बणिजी वियो आहे ऐं महांगे भाड़नि ते बसुनि ऐं वेनुनि ते सफ़र करण ते मजबूर बणियल आहे। रेल सर्विस मुअत्तिल हुजण सबब हैदराबाद रेलवे स्टेशन जे स्टॉलनि ते कमु कंदड़ 200 खां वधीक पोरिहतनि ऐं 200 खां वधीक कुली मुआशी बदहालीअ जो शिकार थी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, ताज़ो सिंध में आयल ॿोॾ सबब जिते ज़रात मुतासिर थी आहे, जिते ॻोठाणा मुतासिर थिया आहिनि, जिते शहर मुतासिर थिया आहिनि, उते रेलवे स्टेशनूं भी सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। रेलवे स्टेशन सां लाॻापियल मज़दूर भी मुतासिर थिया आहिनि ऐं मुसाफ़िर भी सख़्तु मुतासिर थिया आहिनि। अचो त इन सिलसिले में हैदराबाद रेलवे स्टेशन जे ते कमु कंदड़ मज़दूरनि, दुकानदारनि ऐं उते रहंदड़ माण्हुनि खां पुछूं त उन्हनि कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾिनो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे कि 26 अगस्त खां बारिशनि ऐं सैलाब जी वजह सां असांजो ट्रेन ऑपरेशन मुअत्तिल थी वियो आहे। इन लाइ असांखे घणियूं परेशानियूं आहिनि, छो जो ट्रेन ऑपरेशन मुअत्तिल थियण सां मुसाफ़िर इलाही परेशान आहिनि। अञा का बि तवक़ो कान्हे कि गाॾियूं हलनि। असांजो ट्रैक मुतासिर घणो जेको थियो आहे न पटीज़न ऐं भिरिया रोड जे दरमियान थियो आहे। हिते सैलाबी पाणी अची वियो आहे बारिश जे करे, अञा उहो क्लियर न थियो आहे। उमेदु आहे त रेल ऑपरेशन उमेदु आहे कि 5 या पहिरीं या 5 तारीख़ इंशाअल्लाह तवक़ो आहे त स्टार्ट थी वेंदो। इन लाइ असांखे को बि ऑफिशियल को बि लेटर अञा न मिलियो आहे, न आयो आहे कि ट्रेन ऑपरेशन कॾहिं खां हलंदो। पर उमेदु इहा आहे कि इंशाअल्लाह ताला ट्रेन ऑपरेशन जेको आहे 1 तारीख़ या 5 तारीख़ खां बहाल थी वेंदो। ट्रेन ऑपरेशन हलण सां इंशाअल्लाह जेका पब्लिक आहे, वेंडर आहिनि, कुली आहिनि, इन्हनि जो रोज़गार बि हली वेंदो ऐं पब्लिक के सस्ती सवारी भी मैसर थी वेंदी। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम अरसलान है और मैं पाकिस्तान रेलवे हैदराबाद स्टेशन पे कॉन्ट्रैक्टर हूँ। और ये जितने भी हैं मेरे, ये आप जो देख रहे हैं, ये सब मेरे स्टॉलों पे ड्यूटी पेशा अफराद है, वेंडर हैं और सेल्समैन हैं। इस 1 माह से 1.5 माह के दौरान स्टेशन ट्रैक बंद होने की वजह से ये बदहाली का शिकार है। मज़दूर पेशा आदमी उजरतों से कासिर हो चुके हैं। इनकी तरफ कोई अभी नज़रसानी नहीं की गई है। अभी इस वक्त जो नज़रसानी की गई है वो कूली हजरात की तरफ की गई है। उनको राशन भी आ रहा है और रिलीफ भी मिल रहा है और कैश की सूरत में भी आवाम उनको दे के जा रही है। हमने इससे पहले भी न्यूज़ पे बताया था, इनके सारे मसाइल बताए गए थे, पर हम आपके इस चैनल SS न्यूज़ के भी शुक्रगुज़ार हैं कि इन्होंने आके हम पे नज़रसानी की मीडिया के थ्रू, और हम चाहते हैं कि इनको इनका हक़ मिले। जनाब, एक स्टॉल पे 2 सेल्समैन अलाउ होते हैं और 3 एक से स्टॉल भी हैं, इधर 4 के जिन पे 6 हॉकर अलाउ हैं। पाकिस्तान रेलवे हैदराबाद स्टेशन पे टोटल 75 स्टॉल्स हैं और 150 से 200 के करीब हॉकर और वेंडर काम करते हैं। लिहाजा हम जब से बेरोज़गार बैठे हुए हैं, हमारे 800 रुपये रोज़ाना की दिहाड़ी है, 12 घंटे की ड्यूटी होती है हमारी। ये सब आपके सामने काम बंद पड़ा हुआ, ये सब लोग घूमते हैं, बेरोज़गार हैं, घूम फिर के अपने अपने घरों को शाम को वापसी चले जाते। हमारे ट्रेन चला दें जल्दी से जल्दी तो हमारी ड्यूटी बहाल हो जाएगी। असां रेलवे स्टेशन या मौजूद कुली हिन टाइम ते 50 कुली स्टेशन ते कमु करण वारा माण्हू आहियूं। रजिस्टरी ठेकेदार वटि 250 कुली आहिनि, पर हिन टाइम जे हालात जे हिसाब सां रेलवे स्टेशन ते 50 कुली कमु करे रहिया आहियूं। हींअर स्टेशन रेलवे स्टेशन खे पूरो महनो थी वियो आहे, गाॾियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। गवर्नमेंट जे अदारे खे साद रफ़ी खे असां अपील था करियूं त असां मज़दूर माण्हू आहियूं, असांजी हेल्प कई वञे या त रेलूं हलाई वञनि। गाड़ियाँ बंद होने की वजह से हम बहुत परेशान हैं, जिस वजह से लिस्ट है हमारी 250 कुली की, उस वजह से हम 50 कुली आ रहे हैं। 1 महीना हो गया गाड़ियाँ बंद हैं, हम बहुत परेशान हैं। आज महीना हो गया अपील कर कर के थक गए, ना कोई हमारी सुनने वाला है ना कोई देने वाला है। पाक आर्मी आई थी जिसने हमें कुछ ना कुछ दिया, जिसमें जान बन गया, और भी हमारे लिए भाई आए थे जिन्होंने हमें मदद की, जान बन गया था। अब जो हम कह रहे हैं हमारी गाड़ियाँ खोलवा दो, मेहरबानी करो। जी नाज़रीन, तव्हां रेलवे स्टेशन हैदराबाद जे मज़दूरनि, कूलियुनि ऐं पंहिंजे वेंडरनि जा अहवाल ॿुधा, हू कहिड़नि मसइलनि जो शिकार आहिनि ऐं उन्हनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते ट्रेन सर्विस बहाल कई वञे, जीअं संदन रोज़गार हली सघे ऐं उन जे घरनि जो गुज़र सफ़र थी सघे। कैमरामैन हुज़ूर बख्श सां गॾु एजाज़ लगारी, रेलवे स्टेशन हैदराबाद।